नाज़रीन, अवांखे कभी अहम ख़बर ॾियूं त इस्लामाबाद में चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास थियो आहे। चूंडुनि बाबति ख़्यालनि जी ॾेवट कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि मुशावरती इजलास थियो आहे। इलेक्शन कमीशन जे इजलास में पंजाब ऐं केपी में आम चूंडुनि जी तयारी जो जाइज़ो वरितो वियो आहे। केपी जे गवर्नर पारां अञा ताईं ख़त जो जवाब नाहे ॾिनो वियो। इजलास में ब्रीफिंग ॾिनी वई आहे। इलेक्शन कमीशन पारां फंड्स ऐं सिक्योरिटी जी फराहमी लाइ वफ़ाक़ सां राब्तो करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि मुशावरती इजलास थियो आहे।